अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पेजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान वरी टल खेॾंदो ऐं तव्हां ॾिठो त चाकर खान अकबर खान जी जेका धीउ आहे उन सां इश्क जा पेज बि अड़ाइण जी कोशिशि कई। हाणे इन ते आज चाकर खान फ़िदा थी चुको आहे ऐं इन सां शादी करण जी कोशिशि कंदो ऐं अकबर खान खां इन जो रिश्तो घुरंदो। जी हाँ दोस्तों, इहा हक़ीक़त आहे। हाणे इहो नओं एंगल बि ड्रामे में जुड़ी चुको आहे। थी सघे थो वक़्ती तौरु अकबर खान चाकर खान खे मना करे, पर अॻिते हली चाकर खान सां एग्री थी वेंदो इन ॻाल्हि ते। ठीकु आहे न दोस्तों। पोइ दोस्तों चाकर खान जेको आहे कीअं बि करे हिन सां शादी कंदो ऐं अकबर खान बाद में थी सघे थो राज़ी थी वञे चाकर खान सां, छो त ड्रामे जो हाणे बहितरीनु मोड़ अची चुको आहे। पहिरियों जीअं ड्रामो हलियो मूं बि अंदाज़ो हुयो त अकबर खान जो जेको करेक्टर ज़ाहिर थियो आहे, इन जी जेका धीउ आहे इहा छोकिरी बि सुहिणी सेबती हर ड्रामे में हूंदी आहे। हवेली ड्रामे में बि हुई असद कुरैशी जी धीउ जो किरदारु इन कयो हुयो। मां इहो सोचां पियो त इहा छोकिरी अगरि इन किरदार में आई आहे ज़रूरु कंहिं न कंहिं सां जी शादी ज़रूरु ॾेखारींदा। उहो नेठि चाकर खान ज़ाहिर थी आयो।